नाज़रीन अव्हां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त मुख़्तलिफ़ शहरनि मां बल्दियाती चूंडुनि जा नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। काज़ी अहमद में पीपल्स पार्टी अक्सरियत सां कामयाब थी रही आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद सियाल मूजिब गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिब टाउन जे वार्ड 1 ते PP जे उम्मीदवार अब्दुल गफ़ार जतोई 535 वोट ऐं JDA जे इमरान मल्हा 224 वोट खयां। PP जो अब्दुल गफ़ार जतोई 311 वोटनि जी लीड सां कामयाब थी वियो। शहर जे टाउन कमेटी वार्ड नंबर 2 जी पोलिंग उनड़ मोहल्ले में PP जे ज़ाहिर शाह 250 वोट ऐं PTI जे अब्दुल कादिर खिलजी 24 वोट खयां। मर्दनि जी पोलिंग ते PP उम्मीदवार 390 ऐं PTI उम्मीदवार 71 वोट खयां। टाउन कमेटी वार्ड नंबर 4 ते जनरल काउंसलर जे PP उम्मीदवार कुर्बान लाशारी 472 ऐं SUP जे लखमीर जतोई 179 वोट खयां आहिनि।